अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाल खुश ठाहियो, सब ख़ैर, तबियत कीअं आहिनि? माशाल्लाह अॼु मौसम भली आहे। कल्ह टियों ॾींहं खां वठी तमामु घणी सर्दी असां वटि पए पई, तमामु घणी सर्दी पए पई ऐं उन खां पोइ मौसम ॾाढी लश लॻी पई आहे। हा ॾिसो न, वण टिण सावा सरसब्ज़ लाइका लॻा पिया आहिनि। तमामु बहितर मौसम लॻी पई आहे। ॾिसण वटां बि आहे, घुमण वटां बि आहे। हीअ ॾिसो साईं, तव्हांजे आस पास ॾिसो ही कहिड़ा सुठा सुठा नज़ारा अलाह साईं रखिया आहिनि। माशाल्लाह अॼु मिड़ी दीदार करण लाइ निकितासीं। ॾिठो त थोरो घणो माण्हू मालूमात वठे। अॼु कलरीअ जो मूड आहे, कलरीअ वञण जो। सेठ लुकमान सां सलाम दुआ कयूं, अॼु निकिता आहियूं उन लाइ। अलाह साईं ख़ैरु कंदो, जग जहान बचनि जो। दोस्त ही पोयां रस्तो ॾिसो पिया त हीउ केॾो ख़राबु आहे। असां जा नुमाइंदा अलासीं उन्हनि खे ईमान ॾे त हीउ रस्तो जेको पोइ हिते ॾिसो पिया त केॾो किचिरो आहे ऐं गप आहे। मींहं में माना का माण्हू या गाॾी जेका ॾाढी तकलीफ़ मटींदी आहे। अलाह साईं ॾींदो ईमान, जेके असांजा नुमाइंदा आहिनि, असां ग़रीबनि ते रहम कनि, हीउ रस्तो असांखे पको कराए ॾियनि। ॻोठ गैंचा जो रस्तो पको कराए ॾियनि, संदनि महिरबानी थींदी। ॻोठ गैंचा जे स्टॉप ते बीठल आहियूं। गाॾियूं रवां तवां हलनि पियूं, ॾिसूं पिया गाॾियूं अचनि वञनि पियूं हैदराबाद खां वठी ऐं साईं सेवण लाणकाणो, हैदराबाद सेवण लाणकाणो। ऐं रोड जेको डबल आहे इहो तक़रीबन अञा अणमुकमल थियो आहे। इन खे अञा बि हिकिड़ो साल लॻंदो। अलाह करे ठही वञे त सुठो आहे। माण्हू परेशान आहिनि, ॾाढा हादसा थियनि था। रब साईं माफ़ी ॾींदो। हा, कोचूं या कारियूं इहे वग़ैरह जेके आहिनि न, तमामु बेअंदाज़ सां घणियूं हलनि थियूं। इन जे करे एहतियात करणु लाज़मी आहे। अलाह साईं हर जान खे फ़ोन ॾिसेसि कोन था हाणे वॾे लुकमान खे फ़ोन तूं, मां सेल्फी थो कढां तुंहिंजी ऐं तुंहिंजे दुकान जी। हा साईं, वॾो इमरान साईं, सेठ असांजो वॾो इमरान वाला सफ़ा कुकड़ा वांगुरु लिकियो वेठो आहे अंदरि। हा हल ठीकु आहे, अलाह ख़ैरु कंदो। तूं 62 किलो ई कढी अचीसि ॿाहिरि।